नाज़रीन वाक़िआ कंदासीं। हैदराबाद में मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई दौरान पुलिस ऐं रवासन में चकरियूं थियूं आहिनि। तफ़सील मालूम था अब्दुल रसूल चांडियो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अब्दुल रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल कासिमाबाद जी गुटियल आबादी वारो इलाइक़ो आहे। नसीमनगर थाणे जे हद में सूमरा ॻोठ जिते हैदराबाद पुलिस जी अचानक तरफ़ां चढ़ाई कई वई आहे। हिन वक़्तु बि पुलिस जी वॾी नफ़री जंहिंमें मुख़्तलिफ़ थाणनि जी जेका पुलिस आहे उनजी वॾी नफ़री हिन वक़्तु सूमरा ॻोठ जेको जो इलाइक़े खे घेरे आंदो वियो आहे, जंहिंजी अॻुवाणी DSP कासिमाबाद बशीर अहमद खुआर करे रहियो आहे। हिन वारे सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे DSP बशीर अहमद खुआर सां। हुनजो चवणु आहे त ख़ासि करे जेको सूमरा ॻोठ वारो जेको इलाइक़ो आहे इन में मुख़्तलिफ़ मंशियात फरोश जूं फैक्ट्रियूं क़ाइमु थियल आहिनि जेके गुटको मावो उन खां अलावा मैनपुड़ी ऐं चर्च ऑफी में मुख़्तलिफ़ शयूं सरेआम विकिरो करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि जी शिकायतनि खां पोइ SSP हैदराबाद जी अॻुवाणी में उन्हनि तरफ़ां ऑपरेशन कयो वियो आहे। जॾहिं त ऑपरेशन दौरान मक़ामी माण्हू जेके पंहिंजा रवासी आहिनि उन्हनि तरफ़ां पुलिस मथां पथराव बि कयो वियो आहे। चकरियुनि वारो जेको अमल आहे उहो बि हिन वक़्तु वॾे तइदाद में जारी आहे। हिन वक़्तु पुलिस 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं हिन वक़्तु बि पुलिस जा अटाला ख़ासि करे हैदराबाद जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जी हैदराबाद ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी जेका पुलिस आहे उन तरफ़ां हिन वक़्तु बि जेको घेराव वारी जेका सूरत हाल आहे उहा जारी आहे ऐं रवासियुनि तरफ़ां चकरियुनि वारो जेको अमल आहे उहो बि जारी आहे। ऐं हिन वक़्तु पुलिस 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं छिकताइण वारो अमल जेको आहे उहो जारी आहे। मुख़्तलिफ़ थाणे जेका पुलिस आहे उनखे तलब कयो वियो आहे। हिन वक़्तु ऐं ख़ासि करे जेको ऑपरेशन थी रहियो आहे हुनजी अॻुवाणी DSP कासिमाबाद SHO नसीम नगर मालिक कबड़ो, SHO भिकाई नगर गुलाम हुसैन पीरज़ादो ऐं SHO कासिमाबाद जुम्मन खोसो ऐं मुख़्तलिफ़ हैदराबाद ज़िले जा अमलदार जेके आहिनि उहे करे रहिया आहिनि। जी अब्दुल रसूल चांडियो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।